लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे हिकिड़ो नौजवान तहक़ीक़ी शख़्स तहक़ीक़ करे थो पेरे पंध गाॾियुनि ते पंहिंजे सिर पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे दिमाग़ में हिकिड़ो आथस तजसुस त हीअ शइ ॾिसां या इन जी असलियत छा आहे, हीअ शइ ॾिसां इन जी असलियत छा आहे। हुन जा 2 किताब छपिजी चुका आहिनि ऐं हुन जा ॿिया किताब जेके आहिनि उहे साहेड़जनि पिया। ही मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसुनि में जेके हुन जा पेपर पढ़ियल आहिनि या हिन में तव्हां हैरान थींदव त ख़ैरपुर नाथन शाह जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे बोरड़ी। असां त उन में ज़फ़र जुणेजे रफ़ीक मंगी ऐं रोज़ीना जुणेजो खे था सुञाणूं, पर बोरड़ी जे हवाले सां वीरनाथ जो मंदरु ऐं बोरड़ी जी पुराणी तारीख़ी मस्जिद उन जा ज़िक्र बि तव्हांखे हिन में मिलंदो। ऐं हाणे वीरनाथ जे मंदर खे मुस्लमान करण लाइ वीर शाह कोठणु शुरू कयो अथऊं। सो कॾहिं कॾहिं मंदर बि मज़हब तब्दील कंदा आहिनि। इहो असां सिंध में ॾिठो आहे। जनाब अमीन जोयो साहिबु असां सां गॾु आहे। हुन जो अकेडमिक तारीफ़ हीअ आहे त ज़ेबिस्ट में हिकिड़ो मुशाहिदाती कमेटी आहे, मुशाहिदाती ग्रुप आहे, मुशाहिदाती सम्झो हिकिड़ो स्कूल आहे उन सिंध अभ्यास अकेडमी जे नाले सां, जंहिंमें हुननि जा मुख़्तलिफ़ शयुनि ते मुख़्तलिफ़ इशूज़ ते मुख़्तलिफ़ माण्हुनि ते मुशाहिदा आहिनि। हू कॾहिं कंहिं शख़्स खे घुराइनि था, कॾहिं कंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधनि था, कॾहिं केनाल ते, कॾहिं पाणी ते, कॾहिं दरिया ते, कॾहिं माहौलियात ते, कॾहिं औरतुनि ते सिन्फ़ी जेको तशदुद थिए थो उन ते, जेको जबर थिए थो अवामनि ते उन ते, या मुख़्तलिफ़ किताबनि जूं महूरतूं उहे उते थियनि थियूं सिंध अभ्यास अकेडमी में। सो अॼु असां वटि महिमान आहे ऐं पाण उन सां हिकिड़ी नंढड़ी कचहरी था कयूं। उन नंढड़ी कचहरी जो उनवान आहे मियाणी वारी जंग, जेका 1843 में लॻी। उन जे बारे में हिन छा छा हथु कयो आहे, हिन जी तहक़ीक़ छा आहे, हीअ कीअं सम्झे थो उन सॼी ॻाल्हि खे, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अमीन जोए खां अॻु में असांखे सिर्फ़ु मियाणी जी जंग जे बारे में हीअ ख़बर हुई त उते जनरल होश महमद उर्फ़ होशू शीदी या मरसो मरसो सिंध न ॾेसूं, उहे उन खां वधीक असांखे का बि ख़बर कान्हे। पर अमीन उन जा पेरा खयां आहिनि, उन जो किताब बि अचिणो आहे। पर असां चाहियूं था किताब जे अचण खां अवल असां अमीन सां अॼु मियाणी जे जंग ते ॻाल्हायूं। अमीन जोयो साहिबु अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम साईं, वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहिबु। सभ खां अवल त आउं थोराइतो आहियां तव्हांजो जो तव्हां मूंखे इज़त बख़्शी ऐं इन लाइक़ु सम्झो जो मूंखे पंहिंजे चैनल जे थ्रू उते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। मियाणी जी जंग ते अचण खां पहिरियां हिकिड़ो आउं सुर केदारे मां शाब लतीफ़ जो बैत पेश करणु चाहींदुसि, पोइ उन ते वधीक ॻाल्हाईंदासीं। शाब लतीफ़ भिटाई सुर केदारे में लिखियो आहे त कामिल करबला में आया जुंग जवान, धरती धुबी लर्ज़ी थरथलिया आसमान, कर हुई कान हो नज़ारो नींहं जो। कुझु अहिड़ी सूरत हाल असांखे मियाणी जी जंग जे पस मंज़र में नज़र आई, जंहिंमें अंग्रेज़नि जे तरफ़ जेको आहे सो हिकिड़ी टेक्नोलॉजी सां हिकिड़ी ॻाल्हि। जी साईं। मियाणी जी जंग कॾहिं लॻी? 17 फरवरी 1843 ते, जेका मियाणी अॼु बि मियाणी जे नाले सां मशहूरु आहे। हैदराबाद खां 10 किलोमीटर हटली बाईपास हिकिड़ो मशहूरु आहे, उतां खां ओभरंदे पासे उते मैदान आहे। जॾहिं मूं पहिरियों दफ़ो आउं 2003 में उते वियुसि। अमीन जिते मियाणी फॉरेस्ट आहे, जी साईं, उहो जॻह मां ॿुधायो था। बिल्कुलु मियाणी फॉरेस्ट हाणे त विचां रोड निकिरी वियो आहे। हा, पर जेको उभरंदे पासे आहे उते मियाणी जा अॼु बि आसार आहिनि। जॾहिं उते तव्हां वेंदव त उते अंग्रेज़नि जी हिकिड़ी शानदार इज्तमाही क़बर मौजूदु आहे, जेका अॼु बि बहितरीनु उन ते टाइल्स लॻल आहे, उन में पथर लॻल आहे। ऐं अंग्रेज़नि त पंहिंजो पाण खे अमर करे छॾियो आहे। उन में जेके अंग्रेज़ फ़ौजी जेके मारिजी विया उन्हनि जो तइदादु के 300 लिखनि था, के 250 लिखनि था, के 257 लिखनि था। त उन में उन्हनि अंग्रेज़नि जा नाला, उन जी रेजिमेंट रिकॉर्ड आहे। माना अंग्रेज़नि पंहिंजनि माण्हुनि खे अमर करे छॾियो आहे। जॾहिं उहो मंज़र मूं ॾिठो 2003 में पंहिंजी शागिर्दीअ दौर में, त मूंखे ॾाढो दिलि में ॾुख ऐं अफ़सोस थियो त यार असांजा जेके 5000 माण्हू मियाणी जी जंग में शहीद थिया ऐं 5000 माण्हू दुबे वारी जंग में शहीद थिया, त पोइ उन्हनि जा नाला किथे आहिनि? उहे उन्हनि जा जेको आहे सो मज़ार मक़बरा क़बरूं हूंदियूं। त उन खां पोइ मूं शाब लतीफ़ भिटाई जो रिसालो ॿीहर खोलियो
उन में मूंखे हिकिड़ो शेर सुरखावड़ीअ में मूंखे पसंदि आयो जेको मां तव्हांजे समातुनि जे नज़र कंदुसि त तहक़ीक़ जी भरी मथे रीह रखेज हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो। वाह, अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो। उन खां पोइ मां ॻोल्हा वारे फ़लसफ़े ते पहुतो आहियां ऐं इहा जेका तहक़ीक़ आहे उनखे 15 साल आहे। हिननि 15 सालनि में मूं सिंध जा 30 ज़िला घुमिया आहिनि। हाणे मियाणीअ ते अचो। मियाणी जे शहीदनि जा नाला हासिलु करण जे लाइ उन्हनि 30 ज़िलनि में वियो आहियां। अच्छा, उन्हनि जो वास्तो उन्हनि ज़िलनि जन ज़ातियुनि जा मूंखे पैरामीटर्स मिलिया आहिनि। अच्छा, मज़े जी ॻाल्हि साईं इहा आहे त असांजे सिंधी माण्हुनि लिखियो आहे, सिंधी तारीख़दाननि लिखियो आहे त जेके मीरनि जो लश्कर हो, टालपुरनि जो जेको लश्कर हो, जंग महिल उहे भॻा ऐं अहिड़ा भॻा आहिनि, भॻा माना भाॼ पई जो उन्हनि जा बोछण ढरा थी विया। अच्छा। जॾहिं त अंग्रेज़नि विलियम नेपियर या E.B. ईस्टविक पोस्टिन्स थी वियो या लैम्ब्रिक थी वियो या मेजर जनरल आउट्रम थी वियो, उन्हनि लिखियो आहे त सिंधी फ़ौज ईअं विढ़ी जीअं को पंहिंजी सॻी माउ खे बचाइण लाइ विढ़ंदो। वाह। इन लफ़्ज़नि इन जुमिलनि मूंखे जेको आहे सो अहसासु ॾियारो त जॾहिं एॾी वॾी जंग हुई त असांजा हीरोज़ पाण थो चए अंग्रेज़ थो चए। पोइ मूं उहा रिसर्च करणु शुरू कई। पहिरियां 2 नाला मिलिया, पोइ 4 मिलिया, किथां 8 नाला मिलिया। हाणे अल्हम्दुलिल्लाह 15 सालनि जी तहक़ीक़ जे दौरान मूंखे 125 खनि नाला मिली चुका आहिनि। हाणे कुल घणा माण्हू क़तल थिया आहिनि? साईं मुख़्तलिफ़ रिकॉर्ड साईं अंग्रेज़नि जे किताबनि मां जेका डेटा मिले थी त उन में ईअं लिखियलु आहे त पहिरीं जेका मियाणी वारी जंग आहे उन में 5000 माण्हू शहीद थिया आहिनि ऐं जेका ॿी दुबे वारी जंग आहे उन में 6000 माण्हू शहीद थिया आहिनि। टोटल 11000 माण्हू शहीद थिया आहिनि। सिंध जी तारीख़ ते लिखियलु जेतिरा बि किताब तव्हां उथलाईंदो या जेके मूंखे मिली सघिया आहिनि उन्हनि में 10 नाला बि कोन्हनि लिखियलु। ऐं अॼु ॾींहं ताईं जेके बि तारीख़दान अदीब स्कॉलर रिसर्चर 250 नाला तोखे मिली विया। जी सर। पर सिंधी जेके क़तल थिया उन्हनि जा 125 नाले खां अॻिते न चढ़ी नथो हले सर। अच्छा जी सर। ऐं जेके तारीख़ी किताब आहिनि उन्हनि में 10-15 माण्हुनि जा नाला आहिनि बस इन खां वधीक न आहे। अच्छा, कहिड़ियूं ज़ातियूं विड़ियूं आहिनि? जी, जेके मूंखे यादि आहिनि अयूब साहिबु, उन्हनि में जमाली, जत, चांग, छलगिरी, मरी, टालपुर, जादाणी, निज़ामाणी, लगारी, टोटल 26 ज़ातियूं आहिनि जेके मूंखे नाला ज़ातियुनि जा हुआ इहे मूं तव्हांजी ख़िदमत में पेश कया। हाणे उन्हनि ज़ातियुनि जे माण्हुनि ॾांहुं वेंदो आहियां हाली। अच्छा। को मातली में आहे, को डिगड़ी में आहे, को मीरपुर ख़ासि में आहे, को कंदकोट में आहे, को दादू में आहे, को काछिया में, को लाड़ में, को कोहिस्तान में। न पर कंदकोट में हेॾे मियाणीअ जो छा? बिल्कुलु, उहो ईअं करे त जेॾीमहिल जंग थी त मीरनि वटि बाक़ाइदा का फोर्स कान हुई। पोइ मीरनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में पंहिंजा पंहिंजा माण्हू रखिया। मिसाल कंदकोट में या कंबर शहदाद कोट में जमाली हूंदा हुआ, उन्हनि जो तसलुत हूंदो। त पोइ उन्हनि जमालियुनि जे जागीरदार जंगू ख़ान खे चयो त भाउ 2000 ई, अच्छा लक़ब हूंदा मीरनि जा, को 1000 ई हूंदो, को 2000 ई हूंदो, को 5000 ई हूंदो। उहो माना फ़ौज जी रसद जो नंबर? यस सर, बिल्कुलु। अच्छा। पोइ उहे ओतिरा माण्हू ॾींदा हुआ ऐं उहे के ट्रेंड या तरबियत याफ़्ता माण्हू न हूंदा। पोइ मीरनि जे लश्कर में किताबनि में लिखियलु आहे त कंहिं वटि भाला, कंहिं वटि बिरछूं, कंहिं वटि तीर कमान, कंहिं वटि तलवारूं ऐं कुहाड़नि ऐं कोडुरनि सां भिड़िया आहिनि असांजा माण्हू। अच्छा। जॾहिं त अंग्रेज़नि वटि ओॾी महिल G3 अची चुकी हुई। G3 अची चुकी हुई। उनजो लेटेस्ट मॉडल न हो पर उन में राइफल आई जेका माण्हू खे शूट करे पई त हिकिड़ी गोली सां उहो ख़तमु थी पियो। ऐं सिंधियुनि वटि मीरनि जे लश्कर वटि जामकी बंदूकूं उहे हूंदियूं जंहिंमें गुर्ज़ सां गंदरफ़ भरियो वेंदो, बारूद भरियो वेंदो, पोइ शूट कयो वेंदो ऐं उन सां माण्हू अॻिलो मरंदो न हो, सिर्फ़ु ज़ख़्मी थींदो हो। त इन वार द टेक्नोलॉजी ऑलवेज़ विन्स। हुननि वटि टेक्नोलॉजी हुई ऐं थोरा माण्हू हुआ पर टेक्नोलॉजी 2800 माण्हू आहे सर। इन जो मतिलबु हीअ आहे जी त जे माण्हू थोरा हुजनि जी पर मुनासिबु लेस हुजनि जी टेक्नोलॉजी सां, हथियारनि सां, त थोरा माण्हू घणनि बेहथियारनि ऐं घणनि जेकनि खे शिकस्त ॾेई। बिल्कुलु, ईअं तारीख़ में बार बार थियो आहे। तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो, हेलेन ऑफ ट्राय जो किसो पढ़ी ॾिसो, स्पार्टा जो किसो पढ़ी ॾिसो या ॿिया मुख़्तलिफ़ जेके हिंदुस्तान में काफ़ी हिन ते कमु थियो आहे मूवीज़ ते, उन में ॾेखारनि था त थोरो जेको टोलो आहे उहो घणनि ते हावी थी वञे थो। जॾहिं त हिते त उन उल्टो थियो। मीरनि में पंहिंजी बि नाइतफ़ाक़ी हुई, उनखे बि असां कोट कंदासीं। ॿियो त जदीद हथियारनि सां लेस न हुई, उनखे अलावा कुझु गदार बि हुआ जंहिंजे करे। हाणे जेका 17 फरवरी 1843 ते मियाणीअ में जंग लॻे थी जी, त इहो इलाइक़ो छो
चूंडियो वियो आहे जंग लाइ। बिल्कुलु साईं। इन ते अचण खां अॻु में मैदान जंग जो पस मंज़र वाज़े करण लाइ मां शाह लतीफ़ जो हिकिड़ो शेर पेश कंदुसि त झिमंदियूं अचनि रण में, झिमंदियूं अचनि रण में झोलियूं जूंझारनि जूं, पायो बुक बुहार जा उन जूं वहूं वाका कनि, पिटीन पार कढनि रण गजो राड़ो थियो। इहो पस मंज़र हो हुते। इन करे मैदान जंग इहो डिसाइड कयो वियो जो खुलियल मैदान हो ऐं फुलेली वाह उतां वहंदो आहे ऐं 3 वाह ॿिया बि पिञारी वाह बि उतां वहंदो आहे ऐं चैनल वाह 3 वाह वहंदा आहिनि। हाणे हीउ जेको इलाइक़ो आहे इहो इन्हनि टिनी वाहनि जे विच ते हो। स्ट्रेटेजिकली हिननि जी जेका प्लानिंग हुई या उहा हुई त हीउ जेको असांजो इलाइक़ो आहे ओॾीमहिल आबकलाणी जी मौसम हुई ऐं खॾा हुआ, वाह वहनि कोन पिया, फेबरवरी जो माना सियारो आहे न। बिल्कुलु सियारो आहे। त हीउ उन में जेको आहे सो अंदरि जेके खॾा हुआ उन्हनि में डिफेंसिव पंहिंजी पोज़ीशन वठी लिकी ऐं पोइ फाइट कनि पिया। बेसिक प्लानिंग माना उन्हनि मोर्चनि जो कमु पिए कयो। बिल्कुलु ईअं हो। जॾहिं त अंग्रेज़ जेके आहिनि उहे ॿेले में बीठा ऐं उन्हनि वटि 2800 माण्हू आहे। पर हीउ तव्हांखे शिकस्त जो जंगी जेको मैदान जंग जो असुली कारणु आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। इन में कोट कंदुसि जॉन जेकब खे। जॉन जेकब हिकिड़ो तजुर्बेकार हिकिड़ो माना सुपर ऑफिसर हो। हा, जॉन जेकब कैप्टन हो हुन वक़्तु। जिते जेकबाबाद पियो नालो। बिल्कुलु। उन ईअं कयो जो हिकिड़ी 500 माण्हुनि जो हिकिड़ो जथो जेको आहे उहो वठी डायरेक्ट उन्हनि खॾनि ॾांहुं जिते माण्हू डिफेंसिव पोज़ीशन वठी लिकी जेको आहे सो फायरिंग कई मोर्चनि में वेठा त सिधो उन्हनि ॾांहुं घोड़ेसवार जथो वियो। जीअं घोड़ेसवार जथो वियो त मीरनि जे लश्कर जे विच में ज़हन में इहा ॻाल्हि अची वई त हाणे दूबदू जंग थींदी, छो त हू तारीख़ी तौर ते दूबदू जंग करण वारा माण्हू आहे बलोच जेके, उन्हनि कॾहिं राइफल बंदूक वारी जंग कई कान हुई। त उहे सभु पंहिंजी डिफेंसिव पोज़ीशन छॾे साम्हूं अची विहण लॻा दूबदू। त इते जॉन जेकब छा कयो जो पंहिंजी लश्कर खे जेको 500 जो जथो उनखे इशारो कयईं यू टर्न जो। जीअं उन्हनि यू टर्न वठी पोइ ते भॻा त हीउ जेको सॼो लश्कर उन्हनि जे पुठियां निकिरी पियो ऐं हिकिड़ो नारो लॻो त भॻाड़े भॻा। त हू अॻियां घोड़ेसवार लश्कर पुठियां आई त जीअं ई हू अॻियां पंहिंजी पोज़ीशन वठी वेठा जंग में जेके बाक़ी फ़ौजी आहे पोइ उन्हनि सिधी जेका असां शूटिंग कई ऐं 3 कलाकनि में असांजा 50,000 माण्हू शहीद थी विया। इहो आहे जंग जो पस मंज़र जेको 16 थोरनि लफ़्ज़नि में तव्हांजा ॾो पेश कयो। ऐं 17 फरवरी ते होशू शीदी बि इन में वियो। कुझु किताब साईं लिखनि था त होशू शीदी जेको आहे उहो मीर शेर मोहम्मद टालपुर सां मुंसलिक हो ऐं हू हुनजो बोरची हो ऐं जेको आहे इन जंग में हू शामिलु न थी सघियो छो त हू ऐं मीर सोबदार टालपुर जेको आहे पाण में दोस्त हुआ। मीर सोबदार टालपुर जेको आहे सो हुनजा कुझु अंग्रेज़नि सां बि ॻाल्हियूं हलियूं पियूं परदे जे पुठियां ऐं कुझु पंहिंजनि शहदादाणी मीरनि सां बि हलियूं पियूं। त कुझु इख़्तिलाफ़ हुआ उन दोस्ती जे करे जेको आहे उनजे मना करण जे करे उहो मियाणी वारी जंग में शामिलु न हो। अच्छा जी हा। पोइ ही मियाणी वारी जंग उन सां कीअं लाॻापे में आहे? मियाणी वारी जंग मीर जान मोहम्मद टालपुर लड़ी जेको टंडे ॼाम वारो। अच्छा। मियाणी जी जंग में शहदादाणी टालपुरनि जो बि हिसो हो। शहदादाणी माना हैदराबाद वारा मीर अली अमन टालपुर वारा मीर रसूल बख्श वारा। जी सर। उन्हनि जा वॾा। हा उन्हनि जा वॾा मीर नसीर ख़ान वारा। हा उहे जेके पोई चोयारी जा जेके मीर हुआ हा उहे शामिलु हुआ। अच्छा उन्हनि जी बि कोशिशि सर इहा हुई त जंग न थिए, सुलो थी वञे, अंग्रेज़ हिकिड़ी वॾी ताक़त आहे, उन्हनि वटि लेटेस्ट वेपन्स आहिनि, असां वटि कुझु बि कोन्हे को। पर आम बलोचनि में ऐं जेको मीर जान मोहम्मद टालपुर आहे या जेके मूं ज़ातियूं सवेल तव्हांखे ॿुधायूं लगारी निज़ामानी छलगरी मरी वग़ैरह उहे विहण लाइ सफ़ा तयारु हुआ। त पोइ उन्हनि जंग कई। उन लाइ मां हिकिड़ो बैत पेश कंदुमि त बहादुर गॾिया बहादुर खिड़ग खिलविल कनि खड़ग खिलविन कनि हणनि कंध हणनि धड़ धड़नि ते हाकारीन हणनि किरनि कंध नचनि रण गजो राड़ो थियो। पोइ उन्हनि मुड़सी करे अंग्रेज़नि सां मुआदो अटकायो ऐं अंग्रेज़नि खे इहो बावर करायो त सिंधी ईअं जल्दी तकड़ी हाण कोन माणींदा। होश मोहम्मद किथे आहे? होश मोहम्मद सीधी ॿी जेका दुबे वारी जंग थी आहे। अच्छा हाणे दुबो किथे आहे? दुबो बि जेका मियाणी जो जेको ॿेलो आहे इन खां अञा वधीक उभरंदे थोरो वाणकी वसी जे नाले सां ॻोठु आहे, हिकिड़ो तारीख़ी ॻोठु आहे जिते कामरेड वग़ैरह काफ़ी रहंदा आहिनि, उते आहे। इन्हनि ॿिन्ही मैदाननि जे विच में 4 या 5 किलोमीटर जो मुफ़ासिलो। अच्छा हा मियाणी उते पहुतो अचे। बिल्कुलु उते पहुतो मीर होश मोहम्मद हा शीदी ऐं मीर शेर मोहम्मद जेको आहे उनखे मीर शेर मोहम्मद माणकाणी आहे। बिल्कुलु मीर शेर जी औलाद मां ही आहिनि मीर मज़ार वारा। बिल्कुलु सर। त उनखे हिकिड़ी माना जेका हुरमन मां जेका औरत हुई पोइ मीर नसीर मोहम्मद ख़ान जी
घरवारी या कंहिं ॿिए मीर जी सोबदार जी घरवारी कंहिंजी, उन खच्चर अशरफनि जा भरे ॾिना त जेतिरा पैसा लॻनि लॻाए पर अंग्रेज़नि सां तव्हां विढ़ो। अच्छा हा, मुख़्तलिफ़ तारीख़ी किताब लिखनि था त उन जंग में वधीक अंग्रेज़नि जो नुक़सानु थियो आहे। दुबेवारीअ में माण्हू बि घणा शामिल हुआ ऐं इन जंग में सभई विढ़िया, टोटल सॼी सिंध जा माण्हू मिलिया। ऐं इहा जेका जंग लॻी 24 मार्च 1843 ते लॻी, माना थोरी विथी बि उन्हनि खे मिली वई, लश्कर गॾु थियो, लश्कर गॾु थियो, न साईं महीनो मतिलबु 17 फेबरवरी मार्च 17 फेबरवरी में लॻी पहिरीं ऐं ॿी लॻी वरी 24 मार्च ते, उन में हुननि खे वक़्तु मिली वियो त वॾी इहा सख़्तु जंग लॻी 24 मार्च 1843 ते। अच्छा जी सर, उनजी लीडरशिप होशू वटि, होशू शीदी ऐं मीर शेर मोहम्मद ख़ान टालपुर, ऐं हिननि सां ॿियो हिकिड़ो मिस्टर हावेल नाले हिकिड़ो वॾो निशानेबाज़ ऐं तोपची हो, जंहिंखे अॻु में ई ईरानी हो उहो बेसिकली, उनखे जंग जो तजुर्बो हो, उन्हनि तमामु वॾी जंग कई। पर उन में वरी गदारी कई कुझु मीरनि, मीर जाफ़र जो नालो उन में ईंदो आहे, ऐं ठोड़ो मीर हो जेको उहो, उन्हनि छा कयो जो बारूद खे जेको आहे सो ॼाणे वाणी हिकिड़ो गोलो हयो पंहिंजे ई बारूद खे, त उहो बारूद खानो तबाह थी वियो। नतीजे में अंग्रेज़नि खे ख़बर पहुची वई ऐं पोइ जेको आहे सो मीरनि जी शिकस्त थी ॿियो दफ़ो। तारीख़ी तौरु इन जंग जो सबक़ु छा आहे? साईं तारीख़ी तौर ते अॼु ॾींहं ताईं जेके बि जंगियूं लॻियूं आहिनि उन्हनि जा सबब इहे आहिनि त मुआशी वसीला हासिलु करणु। सिंध हिकु ज़रख़ेज़ मुल्क हो, उन में दरिया हो, उन में ज़राअत हुई, एग्रीकल्चर तमामु टॉप ते हो, ऐं ॿी हुई कंपनी जेका आहे सॼे भरे सॻीर ते हावी थी चुकी हुई। हिंदुस्तान जूं सभु रियासतूं उन्हनि जेको आहे कब्ज़ो करे छॾियूं, सिर्फ़ु सिंध ई उहा हिकिड़ी रियासत हुई जेका हिननि खां रहियल आई, ऐं सिंध बाक़ी हिंदुस्तान खां 60 साल पोइ फतेह थी अथव। घणा साल? 60 साल। 60 साल हा। माना हिंदुस्तान कॾहिं थियो? हिंदुस्तान 17वीं सदी ताईं घणियूं रियासतूं थी चुकूं, ही 60 साल पोइ थियो आहे। इन में मीरनि जी जेका पहिरीं चुयारी हुई उहा तमामु घणी स्ट्रांग हुई, उन जे हूंदे अंग्रेज़नि खे मौक़ो ई न मिली सघियो जो घणो फतेह करे सघनि। माना जंग जो हिकिड़ो ॿियो सबक़ु हीअ आहे जी सर, त जे पाण में माण्हू ना इतफ़ाक़ी आहे बिल्कुलु त बि हाराईंदो, ईअं ई आहे, ईअं ई बिल्कुलु ईअं आहे। अंग्रेज़नि इहो कयो त डिवाइड एंड रूल, अॼु बि इहो मुहावरो इस्तेमालु थींदो अथव जंग में, विरायो ऐं विरायो ऐं वेरायो। त अंग्रेज़नि जेके खैरपुर जा जेके मीर हुआ सोराबाणी, उन्हनि सां अलॻि मुआदा कया त बाबा असां तव्हांजे मीर सोराब वारा असां तव्हांजे हवाले सिंध जी हुकूमत कंदासीं, तव्हां जंग में न अचिजो। माणकाणियुनि सां अलॻि मुआदा कयूं त असां हुकूमत जेका आहे तव्हां मीरपुर ख़ासि वारा जेके आहिनि मीर शेर मोहम्मद टालपुर आहे, तव्हां हिन जंग में न अचिजो। ऐं शहदादाणियुनि सां वरी इहो मुआदो कयूं त तव्हां हिन जंग में न अचिजो, असां हुकूमत तव्हांखे ॾींदासीं। पोइ इन नतीजे में विरहायल हुजण जे करे घणी ख़ल्क न अची सघी, घणो लश्कर जमा न थी सघियो। ॿियो जेको सवेर तव्हां चयो हिकिड़ो सबक़ु हीअ बि कढी सघिजे थो त ज़माने जे हिसाब सां जे औज़ार अपडेटेड न आहिनि। हा बिल्कुलु, मीरनि जी का मुस्तक़िल फ़ौज न हुई, नई मीरनि वटि जदीद ऐं लेटेस्ट हथियार हुआ, इन करे भारायो हुन। इन में औरतूं विड़ियूं आहिनि? औरतुनि जो हींअर ताईं को बि मूंखे हवालो न मिलियो आहे, छो त तक़रीबन 5000 किताब मूं रिव्यू कया आहिनि सिंध जी तारीख़ ते, उन में औरतुनि जो इन में नथो मिले। अच्छा, बाक़ी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि मिले थी जेका मां तव्हांजे ऐं सामाइन जे ख़िदमत में पेश करणु चाहियां थो। जॾहिं मीरनि हैदराबाद जे मीरनि जंग विहण खां मना कई, जवाबु ॾिनो, त मीर जान मोहम्मद टालपुर ऐं ॿिया लगारी बरोच मरी वग़ैरह इन्हनि गॾिजी जिथे फुलेली आहे उते क़ुर शरीफ़ विच ते रखी हिकिड़ो कसम खयो त सिंध असां बरोचनि जी माउ वांगुरु आहे, ऐं सिंधु दरिया मां असां पीढ़ियुनि खां पाणी पीअंदा था अचूं। सिंधु दरिया असांजे लाइ माउ पीउ जी हैसियत रखे थो। इन साख मूजिबि असां अॼु अंग्रेज़नि सां जंग कंदासूं, ऐं जेको बि माण्हू असां मां जंग न कंदो उहो वालदुल ज़ना लिखियो वेंदो। उन खां पोइ जोश में अची ऐं बरोचनि इहा जंग कई, ऐं हैदराबाद जे मीरनि ॾांहुं ज़नाना कपिड़ा ऐं चूड़ियूं जेको आहे सो ॾियारे मोकिलियो। उन खां पोइ वरी बहादुरीअ सां विढ़ंदे विढ़ंदे 5000 माण्हू शहीद थिया आहिनि। ऐं हुनजो अंग्रेज़ छा थो लिखे इन्हनि ॼटनि जी फ़ौज लाइ? सर इन ते अचण खां पहिरियां मां पंहिंजा जेके तारीख़दान आहिनि, रहीमदाद मौलाई शिदय थी वियो या ॿिया जेके मुअरख़ दरबारी आहिनि, उन्हनि ते मां ॻाल्हाईंदुसि, पोइ अंग्रेज़नि ते बि ईंदासीं। त असांजा जेके मुअरख़ आहिनि उन्हनि इहो लिखियो आहे त सिंधी फ़ौज में अची भाॼुड़ पई, उहे भॼी विया। पोइ के जेके आहिनि उन्हनि जा बोछण ढरा थी विया, के खॾुनि में वञी किरिया, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि। अंग्रेज़नि मां ई बी ईस्टविक खे मां कोट कंदुसि, जनरल मेजर जेको मेजर जनरल आउटरम आहे उन कोट कंदुसि, नेपियर जो भाउ आहे विलियम नेपियर, उनखे कोट कंदुसि, ऐं एस टी लैम्ब्रिक बि लिखियो आहे,
ॿिया बि मुख़्तलिफ़ अंग्रेज़ आहिनि, उन्हनि लिखियो आहे त अंग्रेज़ सिंधी विढ़िया ऐं सिंधी ईअं विढ़िया जीअं को पंहिंजी सॻी माउ जी इज़त बचाइण लाइ विढ़ंदो आहे। छो त हू बंदूकूं ॾिसी पोइ ते भॻा न थिए, पर हिक ॿिए जे पुठियां संगीनूं जेके आहिनि उहे खाई बि जेको आहे सो असांजे माण्हू खे मारनि पिया उते पहुची सीने ते साम्हूं। हा, ऐं जॾहिं जंग ख़तमु थी त जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि बि का बि अमान या पनाह न घुरी, उन्हनि खे बि माना मारियो वियो ज़ख़्मियुनि खे। अच्छा, हा, इहे माना उहे जंगी कैदी न थिया? न थिया, सभिनी खे मारियो वियो। छा आम ॻाल्हि मियाणी जी जंग इहा अथव त को बि जंगी कैदी न थियो, ज़ख़्मियुनि खे बि मारियो वियो हुते। ऐं 3 ॾींहं जेको नेपियर आहे उनजो ऑर्डर हो त केर बि हिन पासे न अचे। पोइ उन्हनि जो लाश जेके आहिनि उहे ॻिझनि ऐं ॿियनि पखियुनि खाधा पे। पोइ मुअरखनि उनखे सही तरीक़े सां पेश न कयो आहे। अहिड़ो को तारीख़दान मुंहिंजे जेका मूं रिसर्च स्टडी कई आहे मूंखे न मिलियो आहे जंहिं अहिड़े क़िस्म जो मंज़रनामो बयानु कयो हुजे। आख़िरी सवाल थो पुछां। जी साईं। इन सॼी तारीख़ी रिकॉर्ड मूजिबि अहिड़ियूं जंगियूं सिंध में घणियूं थियूं हूंदियूं? ज़बरदस्त सवालु आहे तव्हांजो ऐं मुंहिंजो इंट्रस्टिंग क्वेश्चन आहे। सिंध ते जॾहिं बि हमिलो थियो आहे पोइ उहो सिकंदर कयो हुजे राय साहसी जे दौर में, या उन खां अॻु में ईराननि जा हमला थिया आहिनि, मिस्रनि जा हमला थिया आहिनि, अरबनि जा हमला थिया आहिनि ऐं जेको आहे सो अंग्रेज़नि जा बि हमला थिया आहिनि। उन्हनि सभिनी में जेका आम माण्हू आहे उहो विढ़ियो आहे मुंहिंजी स्टडी जे मुताबिक़। अच्छा, आम माण्हू में पंहिंजे वतन जी बका लाइ, पंहिंजे इज़त लाइ, पंहिंजे औरतुनि जे लाइ, पंहिंजे नंग लाइ तमामु घणी कावड़ ऐं माना जज़्बो आहे। हुक्मरान जेको आहे उहो कमज़ोर नज़र आयो आहे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न। जी सर। तव्हां जॾहिं राय साहसी था चओ 1000 साल थिया, हा, अरब था चओ 800-700 साल थिया, बिल्कुलु, अंग्रेज़ 200 साल थिया, उन महिल ख़ुदि दुनिया में पंहिंजे वतन, मिट्टीअ, माण्हुनि, अवाम, उन्हनि जे लाइ अवेयरनेस घटि हूंदी त इहा माण्हुनि में इहा अवेयरनेस उन दौर में कीअं आई हूंदी त पंहिंजे वतन, पंहिंजी मिट्टीअ लाइ विढ़िजे? साईं, नंग ऐं नामूस ते जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे त न, मां अवेयरनेस जो सुवालु पुछो आहे। अवेयरनेस अवाम में फितरी तौर ते आउं सम्झां थो उन्हनि में उहा शइ हुई, दिली तौर ते, रूहानी तौर ते, ज़हनी न, सिंधी माण्हू ग़ुलाम पाण खे कॾहिं बि तसवुरु न कयो आहे। जेका मुंहिंजे साहब मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो न, कम्युनिकेशन त आहे कान हुई। बिल्कुलु। तव्हांजो हीअ किताब जॾहिं तहक़ीक़ जी भरी, हिन में मां वीरनाथ जो मंदरु ऐं बोरड़ीअ जी तारीख़ी मस्जिद जो रुगो सिट पढ़ी आहे, मूंखे अॼु ॾींहं ताईं ख़बर न हुई। सही था चओ। पर वीरनाथ जो मंदरु त 100 साल पुराणो आहे। बिल्कुलु। उहा तारीख़ी मस्जिद बि त 100 साल पुराणी आहे न। एग्ज़ैक्टली। मूंखे ऐं मां लाड़काणे 1000 दफ़ा वियो हूंदुसि। बिल्कुलु। इन रस्ते सां वियो हूंदुसि। हा, ठीकु आहे। हा, मूं त कॾहिं बि कंहिं रोड ते, रस्ते ते को बोर्ड बि न ॾिठो आहे त को वीरनाथ जो मंदरु हेॾे आहे, बिल्कुलु, या बोरड़ी हेॾे आहे, या हिते ही विढ़िया, या हिते ही विढ़िया, अहिड़ी त का बि ॻाल्हि कान्हे। बिल्कुलु। त अॼु बि जॾहिं 200 साल 187 साल गुज़रिया जी अंग्रेज़ खे, अॼु बि मूं वटि इहा अवेयरनेस कान्हे। इहो माण्हू कीअं थो विढ़े, इहो कम्युनिकेशन बि कान्हे। मूंखे इहो नक्शो त ठाहे ॾियो। कम्युनिकेशन जा ज़रिया असां ईअं हूंदा हुआ, ख़तो किताबत जो ज़रियो, उन खां अलावा माण्हू खां माण्हुनि ताईं जेको आहे सो जीअं ट्रांसपोर्टेशन थींदी आहे, या जेके पैगाम हूंदा हुआ हिननि जा, सीना गज़ेट, सीना बसीना, ऐं या फ़र्द खां ॿिए फ़र्द ताईं मुंतक़िल थींदी ॻाल्हि, अहिड़े तरीक़े सां लश्कर बि गॾु थींदा ऐं जंग जो शोर बि ईअं आयो। मुंहिंजो मौक़िफ़ इहो ई आहे त माण्हुनि जे ज़रिए कम्युनिकेशन कई वेंदी। न्यापा थींदा, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त को 1000 ई, को 500, को 2000 ई माण्हू हूंदो, उन ॾे मैसेज वेंदो, घोड़नि जे थ्रू कम्युनिकेशन थींदी, कासिद हूंदा हुआ जेके वेंदा हुआ, उन्हनि जे ज़रिए कम्युनिकेशन हूंदी। हिकिड़ो ज़िमनी सुवालु आहे अव्हां जी ॻाल्हि ॿुधण खां पोइ, त अव्हां हिकिड़े हंधि चओ था त हीअ आम माण्हू विढ़ंदा हुआ पंहिंजे वतन लाइ। बिल्कुलु। ठीकु आहे। के 1000 आहे, के 2000, के 6000, 1, 2, 3000, फारसी त ईअं लिखियो आहे। हा, ईअं। ठीकु आहे। मां हीअं थो चवां त इहे 1000 माण्हुनि जी फ़ौज, 500 माण्हुनि जी फ़ौज, 100 माण्हुनि जी फ़ौज, उहा ख़र्च खाईंदी हूंदी। बिल्कुलु। इहो आम माण्हू कीअं ख़र्च पियो भरे? इहो हुकुमरान जेको आहे सो तबिको उहो ई हिननि खे ख़र्च ॾींदो, जीअं त रेगुलर फोर्स न ईंदा पाण। अच्छा, हिकिड़ी ॿी मिस्टेक जेका आहे मां पॉइंट आउट कयां थो तव्हांजे सुवाल खां पोइ मुंहिंजे ज़हन में आई आहे, त हुकुमरान जेके मीर हुआ उहे बुर्जनि ते बीह, मथां किले ते बीह ऐं नज़ारो कंदा हुआ। अच्छा 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 अच्छा।
लीडर जेको आहे या जीअं सिकंदर आहे त माना हमलेआवर, पर हुनजी मां मिसाल हुन ॾींदुसि त जॾहिं उहो जंग कंदो हो त सभ खां अॻु में जेको आहे सो उहो हूंदो, लीड उहो कंदो, जंग मैदान जंग में अवल उहो हूंदो, त उनखे ॾिसी पोइ लश्कर जा साहब चबूतरनि ते तमाशो कंदा। इहो हिकिड़ो फुक़दान हो जंहिंजे करे जेको आहे स्ट्रेटेजिकली काफ़ी कमज़ोरियूं, पर लीडरशिप जो बि फुक़दान हो उन्हनि में बिल्कुलु। या निकिरी वञणु, जीअं मीर शेर मोहम्मद टालपुर जी ॻाल्हि आहे त उहो बि जॾहिं मैदान जंग में जॾहिं शिकस्त ॾिसनि पिया त उनखे बि लॻारी आहे उनजो वज़ीर आज़म वली मोहम्मद, नवाब वली मोहम्मद कढी उहो निकिरी वियो, चवनि बसि हाणे जंगू ई हाराइजे थी, तव्हां जेको आहे सो निकिरी हलो। उहे स्ट्रेटेजिकली या मतिलबु निकिरी विया। सो जेकॾहिं बहादुरी आहे ऐं जेकॾहिं जज़्बो आहे त पोइ जेको सूर्य आहे उनखे मैदान जंग में शहीद थियणो पवंदो आहे। जीअं शाह लतीफ़ भिटाई चयो आहे, जे सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारो थी। तव्हांजे ख़्याल में लीडर खे शहीद थियणु खपे? जेकॾहिं हू वाक़ई पंहिंजे वतन सां, पंहिंजी धरती सां, पंहिंजे मक़सद सां सचो आहे त पोइ उन वटि इन वाटक सां ॿियो को रस्तो न हुजणु खपे। मंज़िल डिघी हुजे त हिकमत अमली तौरु लीडर जो हुजणु ज़रूरी न आहे? लीडरशिप जेका आहे सा हिकु दफ़ो ई पैदा थींदी आहे, बार बार न थींदी आहे। जज़्बाती न थियो। इहा लॉन्ग टर्म प्लानिंग जे हिसाब सां मां तव्हांजी ॻाल्हि सम्झां थो। बाक़ी जेकॾहिं लीडरशिप न हूंदी त विढ़ंदो केरु? तव्हांजी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते सही आहे, पर लीडरशिप विढ़ंदी न त विढ़ंदो केरु? मुंहिंजो सुवालु इहो आहे। इहो बि सुवालु आहे, इहो बि सुवालु, ॿई सुवाल हिक ॿिए सां गॾु आहिनि। जी हा, पर जे लीडर हिकमत अमली ठाहे हा ऐं बाक़ी शयुनि जो सामान तयारु करे, बिल्कुलु हा, जहिड़ो करे, अंग्रेज़नि जो वाइसराय त कोन विढ़ंदो न, या जेके राणी विक्टोरिया उहा बि कान त कोन विढ़ंदा, बिल्कुलु चार्ल्स वारा त न हुआ न। पर हीअं आहे त हीअं असां वेझे माज़ी में ॾिठो, चार्ल्स जा पुट अफ़गानिस्तान विढ़ण विया। बिल्कुलु हा हा राइट, ईअं आहे। बिल्कुलु ईअं आहे। त पंहिंजी फ़ौज खे ख़ुदि हिमत वधाइण लाइ कमांड जो हुजणु ज़रूरी। कमांड, टेक्नोलॉजी ऐं स्ट्रेटजी जेका आहे असांजे सिंधी हुक्मराननि में नज़र न आई आहे। तारीख़ में राजा ॾार खां वठी मीरनि टालपुरनि ताईं तव्हां ॾिसंदो त स्ट्रेटजिकली काफ़ी वीक हुआ, ऐं ॿियो टेक्नोलॉजिकली वेपन्स बि उन्हनि वटि जदीद दुनिया जे हिसाब सां न हुआ। इहो ई हार जो सबबु आहे। पाण अॼोको चैप्टर हिते पूरो था कयूं। अमीन, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हो जनाब अमीन जोयो, ऐं असां अॼु मुनासिबु सम्झो त म्याणी जी जंग जेका 17 फरवरी या उन खां सवा महीनो पोइ, लॻभॻि सवा महीनो पोइ, 1 महीनो ऐं 4 ॾींहं पोइ जेका जंग लॻी, दुबे वारी लड़ाई, असांखे त इहा बि ख़बर न आहे त म्याणी किथे आहे, दुबो किथे आहे। असांखे इहा ख़बर बि न आहे माणकाणी मीर केरु थींदा आहिनि, शहदादाणी ऐं सोराबाणी केरु थींदा आहिनि। पर जेकॾहिं अमीन वांगुरु तहक़ीक़ जो ही जहान आबाद हुजे, ऐं जेकॾहिं अमीन जोए वांगुरु सिंध जी धरती ते सवें अमीन पैदा थियनि, त पोइ कई ईस्टविक, कई जॉन जेकब, कई लैम्बर्क जहिड़ा वॾा माण्हू असां पंहिंजी धरती ते ॾिसी सघंदासीं। उन में सिंध हुकूमत खे, सिंध जे कल्चर डिपार्टमेंट खे, सिंध जे आर्काइव्स खे, सिंध जी एंटीक्विटी खे मुंहिंजी गुज़ारिश इहा आहे त जिते जिते सिंधी माण्हू विढ़िया आहिनि, खटियो अथऊं या हारायो अथऊं, उन्हनि सभिनी माॻनि ऐं मकाननि खे साबित रहण लाइ, साबित रखण लाइ उन्हनि जी मेंटेनेंस जे पासे बि ख़्यालु कयो। ऐं जेके माण्हू तारीख़ जे पासे जस्तजू कनि था, रिसर्च ऐं ॻोल्हा कनि था, उन्हनि जी मदद बि कयो। माण्हू पंहिंजे हणा वणा त पंहिंजी जान बि ॾेई सघे थो। पोइ हिकिड़े ॾींहुं वरी सिंध सरकार इहो चवंदी, यार काश असांखे अवल ख़बर हुजे हा। सो तव्हांखे काश जो मौक़ो असां ॾियूं ई कोन था, हीअ ख़बर अवल ई ॾियूं था। असां अॼु म्याणी जे मैदान ते 3 शयुनि जे बारे में अमीन जोयो ॿुधाए थो। हथियार मुनासिबु हुजे, हिकमत बहितर हुजे, ऐं जज़्बो साफ़ ऐं सालिम हुजे, जंग खटी सघिजे थी। मसइलो थोरनि ऐं घणनि जो न आहे, मसइलो मुनासिबु हथियारनि ऐं बहितर हिकमत जो आहे। लीडर टीवी ते वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में असां कंहिं ॿिए अमीन जो हिसाब सां वरी मिलंदासीं। वॾी महिरबानी।